नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है तो क़ौम परस्त अॻवान नवाज़ शाह भाॾाई समेत GS मुहाज़ जे 30 कारकुननि ख़िलाफ़ धाबे जी थाणे ते धरणे ऐं ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, पुलिस पारां कारकुननि जी गिरफ़्तारी लाइ ठटे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं ठटो मां रशीद जाखरो खां। रशीद, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, GS मां जे मरकज़ी वाइस चेयरमैन नवाज़ खान भाॾाई समेत धाबे जी थाणे ते 30 सियासी कारकुननि मथां केस दाख़िल कया विया आहिनि। केस दाख़िल करण खां बाद धाबे जी पुलिस केस में शामिल जेके बि अॻवान आहिनि ऐं कारकुन आहिनि उन्हनि खे गिरफ़्तारी करण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया विया आहिनि। जॾहिं त राति क़ौमी अवामी तहरीक पार्टी पारां रसूबश फलीजे जी 30 वर्सी तकरीब में शामिल GS मां जो वाइस चेयरमैन नवाज़ शाह भाॾाई पिणु मौजूदु हो त पुलिस ठटे प्रेस क्लब खे घेरे वरितो हो, पर कारकुननि ऐं सिंध तरक़ी पसंद कारकुन समेत क़ौमी अवामी तहरीक ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।